अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 22 ऑगस्ट संडे, शाम जा 6:15 थिया आहिनि ऐं मां हिन महिल नंढिड़ो टाइनी व्लॉग हिकिड़ो ठाहियां थी। मां पचाईंदमि मच्छीअ जो पुलाउ। मच्छी कढी रखी आहे, भाॼियूं कढी रखियूं आहिनि ऐं सुरह जी रसोई वई आहे, चांवर भिॼाए वई आहे, बाक़ी कमु मां पाण कंदमि। इहो राति जो पुलाउ पचंदो असांजो मच्छीअ जो। सॼो ॾींहुं छा कयमि उहो तव्हांखे हिकिड़ो मुख़्तसिर अहवालु ॾियां थी। सॼे ॾींहं में रिली सिबियमि मां पंहिंजी, ऐं हीअ रिली तक़रीबन मुंहिंजी पूरी थियण वारी आहे। हिन जा हे कुझु पार्ट्स हिते अञा अनस्टिच्ड आहिनि ऐं हिन जो मां हे पटो ठाहियो आहे जेको हिन में जॾहिं लॻंदो त पोइ तव्हां ॾिसंदव त कीअं थो लॻे। कुझु हिन जा पटा हिते बि पिया आहिनि जेके अञा हिन में ऐड थींदा। कंप्लीट इन लाइ न कई आहे जो मूंखे हिन जी वीडियो ठाहिणी आहे, इन करे मां हिन खे फ़िलहालु अध में छॾियो आहे। उनखां अलावा छो त हिनखे मां वधीक टाइम नथी ॾेई सघां जेसि ताईं वीडियो न ठाहियां। त ॿियो हे कपिड़ो कढियो अथमि, हे हिकिड़ो ब्लूइश ग्रे आहे ऐं रेड आहिनि इहे मां वटि पटियूं। हे थोरी वेकिरियूं पटियूं आहिनि, हे सनियूं सनियूं पटियूं आहिनि। त इन्हनि मां हिकिड़ी पटियूं डिज़ाइन क्रिएट कई आहे। ऐं क्रिएट छा कई आहे, मां अहिड़ियूं रिलियूं 2-3 ॿेरियूं बि ठाहे चुकी आहियां। त मां इन्हनि पटियुनि खे ॾिसी करे कुझु सोचियो त इहा रिली अहिड़ी हुजणु खपे। हाणे मां तव्हांखे ॿुधायां थी बाक़ी अहवालु। त मां अॼु जो व्लॉग छो न ठाहियो आहे? अॼु जो व्लॉग इन करे न ठाहियो आहे प्रॉपर त मुंहिंजी फ़ोन में थी वियो आहे मसइलो ऐं फ़ोन चार्ज नथो थिए। ऐं जेकॾहिं मां सॼो ॾींहुं व्लॉग ठाहियां त इहा रही खुई बैटरी बि हिन जी हली वञे आहे, कंहिं बि चार्जर सां चार्ज नथो थिए। सो सुभाणे खणी वेंदमि मार्केट फ़ोन जी दुकान ते, जितां मां हिनखे ठीकु कराए ईंदमि। या जेको प्रॉब्लम हूंदो मूंखे ख़बर पइजी वेंदी त ठीकु थींदो या ॿियो वठिबो, अलाह खे ख़बर। सो अॼु त संडे हो, हिते कराची में मार्केट्स बंदि हूंदा आहिनि संडे ते। ऐं उनखां अलावा सुभाणे बि तव्हांखे ख़बर आहे त दुकान 12 बजे खां पहिरियों त खुलंदा कोन। सो मूंखे न आहे ख़बर त हीउ फ़ोन मुंहिंजो केसि ताईं ठीकु थी सघंदो। त मां चयो इहा हिकिड़ी नंढड़ी वीडियो ठाहे तव्हांजे लाइ मां ॾेई छॾियां त जीअं तव्हां परेशान न थियो ऐं तव्हांखे रीज़न ख़बर हुजे, मथां तव्हां इंतज़ारु कंदा रहो। कल्ह बि जेको आहे अपलोड न पियो थिए, बार बार फेल पियो थी वञे, अपलोड फेल पियो थी वञे। मस वञी सुबुह जे टाइम ते अपलोड थियो आहे। त इहा हालति हुई। त मूंखे उहो ई अहसासु हुयो त जेके मुंहिंजा रेगुलर व्यूअर्स आहिनि उहे ज़रूरु इंतज़ारु कंदा हूंदा। त इन करे मां सोचियो त अॼु तव्हांखे ॿुधाए छॾियां त अॼु जो कोई प्रॉपर व्लॉग न आहे, बसि इहो ई जेको मां तव्हां सां हिन महिल शेयर करे रही आहियां इहो ई आहे। ऐं सुभाणे बि जे टाइम सां ठही थो वञे फ़ोन त कुझु न कुझु रिकॉर्ड करे वठंदमि मां। ॿियो न त भला रिलीज जी वीडियो ठाहे वठंदमि। त पर जे न त पोइ मां कुझु प्रॉमिस नथी करे सघां। डिपेंड करे थो त केतिरो जल्दी फ़ोन ठीकु थो थिए। अलाह करे ठीकु ई थी वञे, छो त फ़िलहालु हिन महिल मां पैसा ख़र्चु करण जे बिल्कुलु बि मूड में न आहियां। त मां गुज़िरियल महीने ॾेढ में ॾाढो सारो ख़र्चु कयो आहे, त मां हिन महिल सफ़ा न कंदमि। सो अलाह से ख़ैरु कंदो। ऐं उहा रिली जेका मां पीच ऐं ग्रीन ठाहियां पई उहा बसि तक़रीबन हूअं त कंप्लीट थी वञे अॼु में, पर हाणे मां अध में छॾे ॾिनी आहे। छो त इन फाइनल जी मूंखे वीडियो ठाहिणी आहे, सेखारणी आहे। त इन करे जेसि ताईं मां उहा वीडियो न ठाहींदमि इन जो कमु मां अॻियां न वधाईंदमि। उनखां सवाइ ही पटियूं मूं वटि कुझु कपिड़े जूं पियल हुयूं, त उहो ई मुंहिंजो रूह त उछलियां कुझु कोन। त पोइ सोचियमि इन पटियुनि वारी डिज़ाइन थी ठाहियां। मां अहिड़ी 3 रिलियूं यादि पई कयां त मां ठाहे चुकी आहियां। चौथी इहा इन साॻी डिज़ाइन में अॼु इहा चौथी रिली ठाहींदमि। पर उहे 3 असां मां कंहिं वटि बि आहिनि कोन, उहे ॻरी चुड़ी ख़तमु थी वियूं। बाक़ी रहियो सुवाल त जेकॾहिं मुंहिंजो व्लॉग नथो अचे सुभाणे बि, त हा हिकिड़ी ॿी ॻाल्हि, मज़े जी ॻाल्हि, त हीअ जेका वीडियो तव्हां ॾिसी रहिया आहियो न, भले नंढड़ी आहे जेतिरी बि आहे, हीअ वीडियो 1100वीं वीडियो आहे। अॼु हिन वीडियो सां 1100 वीडियोज़ पूरियूं थियूं मुंहिंजूं। त 1100 वीडियोज़ पयूं अथव मुंहिंजे चैनल ते। हर माण्हू खे पंहिंजे मिज़ाज जे मुताबिक़, पंहिंजी पसंदि जे मुताबिक़ वीडियो मिली वेंदी। अगरि कुकिंग जो शौक़ु आहे, गार्डनिंग जो शौक़ु आहे, सिलाई आहे, होम डेकोर आहे, ॻाल्हियूं आहिनि, कचहरियूं आहिनि, मुंहिंजा लाइव स्ट्रीम हर जुमे वारा सभु रिकॉर्डिड मौजूदु आहिनि। ऐं डेली व्लॉग्स त माशाल्लाह 3 सेंचुरी पूरी थियण वारी आहे, इहे सभु मौजूदु आहिनि। त तव्हां उहे ॾिसी सघो था। जेके तव्हां खां रहिजी वियूं आहिनि, जेके तव्हां खां मिस थियूं आहिनि, उहे ॾिसो। सो हीअ 1100 वीडियो आहे तव्हांजे साम्हूं। ठीकु आहे। सो हाणे मां मोकिलियां थी, छो त मां हिन वेचारी बाक़ी बचियल बैटरी ते घणो भार नथी विझणु चाहियां। वरी इहो मूंखे वीडियो अपलोड बि करणी आहे। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। तव्हांजे कमेंट्स जा जवाब या फेसबुक ते जेके मूंसां कनेक्टेड आहिनि माण्हू, उन्हनि जा जवाब त मां पंहिंजे कंप्यूटर तां ॾेई वेंदमि। बाक़ी आहे जेको इंस्टाग्राम ऐं व्हाट्सएप, उते जेके मूंसां कनेक्टेड आहिनि सो उन्हनि खे थोरी देरि लाइ सॉरी। इंशाल्लाह सुभाणे शाम ताईं सभु ठीकु थी वेंदो, अलाह कंदो। मूंखे आदत आहे अल्हम्दुलिल्लाह हर शइ जो सदको ॾियण जी। सो इन जो बि मां सदको ॾेई छॾींदमि, सभु ठीकु थी वेंदो। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अलाह साईं तव्हांखे सलामत रखे। मुंहिंजी तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार।
वॉक कयो, वण पोखियो ऐं जेकॾहिं सिंधी आहियो त सिंधीअ में कमेंट कयो। अलाह चाहियो त इंशाल्लाह सुभाणे वारी व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाही।